खिपरो वेझो हिंगोरा वासिन पारां स्कूल ते कब्ज़े खिलाफ़ एहतजाज कयो वियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर असद शाह। जी असद। जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो जे ॻोठ नवाबाद हिंगोरा में मौजूद आहियूं। मुझे बैक साइड में तव्हां ॾिसी सघो था त हिते जा रहवासी नंढड़ा स्कूली ॿारड़ा पिणु सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिन ॻोठ जा जेके भाउसर आहिनि उहे असां ते हरासमेंट करे रहिया आहिनि। असांजा जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि। असांजे स्कूल जे अॻियारो जेको ग्राउंड आहे उन ते पिणु हू कब्ज़ो करे रहिया आहिनि। वॾनि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। स्कूल जो जेको प्ले ग्राउंड आहे उन्हनि ते हिन कब्ज़ो करणु चाहियो, मयूं जा वाड़ा वग़ैरह उन लॻाइण ते चाहियूं। असां वण बण पोखिया, उहे बि हिननि साड़े छॾिया। आछर जे ॾींहुं आऊं लाइब्रेरी वञी रहियो हुउसि पंहिंजे शहर जे कम सां, उन्हनि मूं ते बि कातलाणो हमलो कयो, कपिड़ा वपड़ा फाड़ियऊं। नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि ते बि डेली हरू हमला करे उन्हनि खे थ्रेटन करणु, उन्हनि खे धमकाइण त हीअ तव्हांजो स्कूल असां बंदि कराईंदासीं। असांजे स्कूल ते बि हमला कंदा रहिया। उन खां बाद में जेको प्ले ग्राउंड आहे उन ते बि हिननि जो कब्ज़ो आहे। असांजे ॿारनि खे बि जेको अथई धमकाए रहिया आहिनि, उन्हनि ते जेको अथई ज़ोरी हमला पिया कनि। हीअ सर इहो था चाहिनि त असां ते जेको स्कूल जो प्ले ग्राउंड आहे इन्हनि ते जेको असां मयुनि जा वाड़ा ठाहियूं। स्कूल जी चौधरी न हणे जे करे असां साईं लोड़ो ॾिनो। उन खां पोइ अंदरि वण बण पोखिया, उन्हनि खे हिननि घारा हणी ॿोड़े हुननि जा वण साड़े छॾिया। असां चाहियूं था त हिन तइलीमी इदारे खे बचायो वञे ऐं उन खां पोइ ॿारनि खे हिरासत करणु जेके कनि था उन जे ख़िलाफ़ फौरन कार्रवाई कई वञे। असांजो पढ़ण खां रोकीनि था ऐं ॿियो असांखे धमकियूं था ॾेई वञनि ऐं ॿियो असांजे स्कूल असांजे वाट ते कंडा था उछलीनि। जी बिल्कुल, अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ॻोठ जा जेके भाउसर माण्हू आहिनि उहे हिते स्कूल मंझि दख़ल अंदाज़ी कनि था। स्कूल जो जेको ग्राउंड आहे उते उन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उन खां अलावा जेके मुस्तक़बिल जा महिमार जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि उन्हनि खे पिणु हिरासान करणु चाहिनि था। हिननि जो वधीक चवणु आहे त अहिड़ी दांह असां TO एजुकेशन ऑफिसर खे पिणु ॾिनी आहे। उन खां अलावा अहिड़ी दांह असां खिपरो पुलिस खे पिणु ॾिनी आहे, पर अञा ताईं असांजी कंहिं बि दांह न आहे। वरनाई हिते जे मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी।